जी करे गाॾियुनि वारनि खे सम्झाए रहिया आहियूं त हीउ जेको रोड आहे इहो स्पेशली प्राइवेट रोड आहे। इहो ॻोठाणनि जे हवाले सां कचो रोड आहे। उन में वधि हितां जेकी गैस लाइन ऐं तेल लाइन वञी रहियूं आहिनि उन्हनि जो डिपार्टमेंट जूं गाॾियूं वञी सघनि थियूं जेकी तेल जी चौकीदारी लाइन जी चौकीदारी करण जे हवाले सां। पर अफ़सोस आहे त हिते जेके असांजे मलीर डिस्ट्रिक्ट जे अंदरि जेके पोर्ट कासम ज़ोन आहे, इंडस्ट्रियल ज़ोन आहिनि, मुख़्तलिफ़ कंपनियूं फैक्ट्रियूं सनतूं आहिनि, उन्हनि जी सॼी ट्रैफ़िक जेकी आहे असां हितां ॻोठनि जे विच मां वञे पई, जंहिंजे करे वॾा नुक़सान जा अंदेशा आहिनि। हिते ॻोठाणा मुसलसल मना करे रहिया आहिनि, सम्झा रहिया आहिनि त हिते ॿार बचा रोडनि ते ईंदा आहिनि, गंद किचिरो हिते उछलाईंदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु तालीमी इदारा, फेलोशिप स्कूल, उन्हनि जा ॿार बि इन ई नंढिड़े कचे रोड ते घुमंदा फिरंदा आहिनि। सुभाणे को वॾो हादसो थी सघे थो। तव्हां जेको मेन रोड आहे हाजी शीदी ॻोठ, मेमण ॻोठ ऐं रज़ाकाबाद वारो, उनखे इस्तेमालु कयो। पर जीअं त हिते नंढो रोड आहे ऐं उन खां पोइ इंतिज़ामिया जी कंहिं क़िस्म जी का दिलचस्पी न आहे। हर वक़्तु ट्रैफ़िक जाम हूंदी आहे, पोइ गाॾियुनि वारा कंपनियुनि वारा जेकी बि उन्हनि खे शार्ट रोड नज़र ईंदो आहे, कचो रोड नज़र ईंदो आहे, चाहे उहो ॻोठनि जे अंदरि हुजे, गाॾियूं उन्हनि जे अंदरि काए पवंदियूं आहिनि। इन जे करे ई जेके मसइला आहिनि से वधंदा वञनि था। अॼु असां पाण ॻोठाणनि सां गॾु हाजी शीदी ॻोठ जे उन्हनि मौज़ दोस्तान, उन्हनि ॻोठाणनि, उन्हनि नौजवाननि सां गॾु यकजहती तौरु हिन एहतजाज में गॾु आहियूं ऐं असां इहा चिताव था ॾियूं इंतिज़ामिया खे त हिन जेको गैर क़ानूनी अमल थी रहिया इन जो नोटिस वठनि ऐं गाॾियुनि खे जेको उन जो रोड ठहियलु आहे, गवर्नमेंट जो अलाउ थियल रोड आहे, उते ई गाॾियूं हलणु खपनि। कचा रोड ऐं ॻोठनि जे रोडनि खे उहे इस्तेमालु न कनि। सुभाणे को वॾो हादसो थी सघे थो ऐं ॻोठाणनि ऐं गाॾियुनि वारनि जो को पाण में टकराव बि थी सघे थो। इन ई करे असां अॼु हिते कमेटी जोड़े रहिया आहियूं जेके SSP, DC ऐं मुतलका थाणे जे SHO सां ॻाल्हियूं करे हिते हिकिड़े पिकेट क़ाइमु कंदासीं। पुलिस जो हुते हुअणु ज़रूरी आहे, इंतिज़ामिया जो हुअणु ज़रूरी आहे, ताकी उहो पंहिंजे तरीक़े सां गाॾियुनि वारनि खे सम्झाइनि ऐं उहो मुतबादिल जेको रोड आहे उनखे इस्तेमालु कनि। जेको सरकार जे तरफ़ां पको रोड ठहियलु आहे उन खे इस्तेमालु कयो वञे। बदकिस्मती आहे त पोर्ट कासम में हिन वक़्तु जेको कोयलो लही रहियो आहे उन जी हैवी ट्रैफ़िक, ट्रालर ऐं ॿिए जेके वॾा कंटेनर उहे सभु जा सभु हिननि ॻोठनि मां गुज़रनि पिया, जंहिंजे करे मुसलसल ट्रैफ़िक जाम थी रही आहे ऐं नुक़सान जो अंदेशो आहे। इन जे करे जेके लिंक रोड आहे स्टील मिल वारो, उन रोड खे इस्तेमालु थियणु खपे, या जेके वॾा रोड आहिनि गाॾियुनि खे, हैवी ट्रैफ़िक खे उहो ई रोड इस्तेमालु करणु खपे। ही ॻोठाणा रोड आहिनि, नंढा रोड आहिनि, इन्हनि खे इस्तेमालु करण सां सुभाणे को वॾो नुक़सान जो अंदेशो आहे। तंहिंजे करे हुकूमत खे नोटिस वठणु खपे। असां हिते पाकिस्तान ख़ासि कली इताद ऐं ॿिया जेके ॻोठाणा आहिनि उन सभिनी जे तरफ़ां यकजहती तौरु हाजी शीदी ॻोठ जे नौजवाननि ऐं बुज़ुर्गनि सां गॾु हिते मौजूदु आहियूं ऐं असां इहो चाहियूं था त पुरअमन तरीक़े सां हिन मसइले जो हल निकिरणु खपे। हीउ पुरअमन एहतजाज इहे माण्हुनि खे चिताव ॾियणु, इहो गाॾियुनि वारनि खे चिताव ॾियणो आहे त बाबा महिरबानी कयो, कानून ते अमल कयो, जेके रोड रस्ता ठहियलु आहिनि उन्हनि खे इस्तेमालु कयो। हिते ॻोठनि जा रोड कचा रोड आहिनि, इन्हनि खे इस्तेमालु करण सां सुभाणे नुक़सान थी सघे थो। इन जे करे असां इहे वार्निंग तौर ते बीठा आहियूं।